अबू तालिब नालो किथे हो बाबा? नालो छा हो सनम जो? सदको वञा नालो सुभान सुभान। इमरान नाम हुयो, छा नालो हुयो? इमरान। अबू तालिब माना तालिब जो अबू। मुझा दोस्तों अजीजो, सोने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्र घणी थी, 25 साल घणी उम्र थी। हाणे बस मां हला थो के बस हाणे मां हिते निहार छॾियां थो। मुझे हुजूर जी उम्र 25 साल। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो बाबो साईं भी दुनिया में मौजूद न है। अम्मा साईं बि अल्लाह घुराए वरतिया। अल्लाह मुझे महबूब के अपे अम्मा जे वजूद मां भाव भी बियो को न दिनो, भेड़ भी कान दिनी। मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जात बाबरकात सुने अली जे बाबे जे घर में रहंदा हन। सुने अली जे घर वारी जो न सुने अली साईं जे अम्मण जो नालो छा है? जो उन जो नालो भी है फातिमा बिन्त असद। नाला ॿुधंदा हलो। हाणे मां तारीख़ ते हलां थो, उम्मीद आहे तव्हां ज़हनी तौर ते तयार थींदो। अम्मा सुने अलीउल मुर्तज़ा जे अम्मा जो नालो आहे जो फातिमा बिन्त असद। मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां एतिरो त प्यार कंदी आ, एतिरो त प्यार कंदी आ जे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दस्तरखान ते मौजूद न हूंदा हन, बचड़न जे लाइ मानी लॻाईंदी आ। छो त अबू तालिब खे अयाल अल्लाह वॾो ॾिनो आ। अम्मा मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो सुने अलीउल मुर्तज़ा जी अम्मा फातिमा बिन्त असद तेसी पंहिंजे बचड़न खे खाइणो कान ॾींदी आ जेसिताईं मुंहिंजो महबूब मदीने जो मीर पहुची शुरूआत न कंदो आ। छाजे करे? तारीख़ ने जरा गौर कयो। फातिमा बिन्त असद फरमाईंदी आ जॾहिं खां हिन महबूब हिन अंगण ते पेरड़ा पाता, जॾहिं खां असांजे अंगण ते ही सुहिणो आयो आ, बेतहाशा बरकत एतिरी पई आ जो खाधो 5 माण्हुनि जो हूंदो आ सभई खाई ख़त्म कंदा, खाधो खुटण जो नालो को न वठंदो आ। मुंड खां कम के खण त ख़बर पवे। यानी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सुनो, अबू तालिब मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी परवरिश कंदो हुयो। मुंहिंजे मुस्तफ़ा जो पुफियूं हुयूं 3, घणियूं पुफियूं हुयूं। वॾी वॾी पुफीअ जो नालो उम्मे हकीम। नाला यादि कयो, कुझु नाला यादि कयो। वॾी वॾी पुफीअ जो नालो उम्मे हकीम। ॿियो नंबर पुफीअ जो नालो सफिया। टियों नंबर पुफीअ नंढीअ जो नालो आतिका। छा नालो वरितम? उम्मे हकीम, सफिया, आतिका। 3 पुफियूं मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो दुनिया जो दस्तूर आ। जंहिं बच्चे जो अबो ऐं अम्मा मौजूद न हूंदा हन, भेण भाउ न हूंदो आ, उन जी ख़ुशी सभ खां वधीक चओ पुफीअ खे हूंदी आ। नंढे में नंढी मुझे हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पुफी जंहिंजो नालो आहे आतिका सुणे अबू तालिब खे चवंदी आ अदा मुंहिंजो भाइटियो 25 सालनि जे जवानीअ खे पहुची वियो आ। मां पुफीअ जे हैसियत में मुंहिंजी दिलि थी चवे त मां पंहिंजे भाइटे जी ख़ुशी कयां, मां पंहिंजे भाइटे जी शादी कयां। छो त अञा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ऐलान नबूवत कोन थियो आ, अञा रिश्तेदारी हली रही आ। सुणे अबू तालिब जवाब ॾिनो, ओ मुंहिंजी भेण आतिका, तोखे मालूम आ असांजो हाल ग़रीबी आ, हिन वक़्तु मूं वटि माली हालत बेहतर नाहे। सोणी मुंहिंजे हबीब जी पुफी आतिका फरमायो, ऐं अदा मूंखे इजाज़त ॾे, मके जी वॾे में वॾी ताजर जंहिंजो नालो आ ख़ुदैजतुल कुबरा, मां उन ॾे वञा, उन जो वापार
शाम दे दुनिया खणी विंदिया बाब उन्हने थी वजा ब उठ सामान जा पांजे भाइटे महबूब मोहम्मद करीम जे ला वठी थी अचा मुजो भाइटो सामान खणी वने शाम जे मुल्क दे नफो कमाए इंदो उन नफे मामा पांजे महबूब जी शादी कंदसे सुने अबू तालिब इजाजत दिनी हाणे आतिका मुझे हुजूर जी पुफी काडे वैया चो उन वक्त जे खुदीजतुल कुबरा बिंत खुवैलद ने वैया उन जे बचपन जी दोस्तानिया ओ खुदैजा तू मुझी बचपन जी दोस्तानिया मुझो भाइटिया जे जो नालो आ मोहम्मद 25 साल जवानी के पहुंची चुको आ उन जे शादी जो इंतजाम करनो असा जो हाल गरीबिया तुझो काफिलो शाम दे वजणा वारो आ तू काफिले जा ब उठ सामान जा मुखे भी दे तमा पंजे भाइटे खे न्या ओहो जी शाम ना मोटी अचे जेको नफो मिलंदो उन नफे मां पंजे महबूब जी शादी करण थी चाहिया तफसील में घणो नथो वञा त अम्मा खुदैजतुल कुबरा हुजूर जे शादी का अग में उन जे मथा केतरा केतरा मरहला आया केडा दुख हुन ॾिठा केतरो औलाद हो रात गुज़री वेंदी उन में तफसील में नथो वञा मुझे हुजूर जे पुफी जे अचण को अकीअ रात ते ख्वाब थी ॾिसे दौलतमंद एतिरिया अम्मा खुदैजतुल कुबरा दौलतमंद एतिरिया जो मक्के जा सभई व्यापारी अम्मा खुदैजतुल कुबरा जे दौलत सां व्यापार कंदा समन जे तादाद में बानियो अम्मा खुदैजतुल कुबरा वट मौजूद हुयो अॻिए रात ते ख्वाब थी लभे छो त उन जो करीबी रिश्तेदार वर्का बिन नौफल नाले तौरेत ज़बूर इंजील जो वॾो आलिम मौजूद ख्वाब थी लगे अचानक हिकड़ो वण नमूदार थियो आ उन वण एडी त छाव कया जो छाव कंदे कंदे मां उन वण जे हेठों अचे वईया वण एडी छाव कया जो लगे तो त पूरी दुनिया ते उन वण जी छाव अची वईया सुबह जो सवेल वर्का बिन नौफल दे विंदिया ऐ वर्का तो तौरेत भी पढ़ियो आ ज़बूर भी पढ़ियो आ इंजील भी पढ़ियो आ रात ही ख्वाब लथो आ ॿुधा इन जो ताबीर छा है वर्का बिन नौफल जवाब ॾिनो हिकड़ी अलामत जेका तू ॿुधाए रही आ इहा अलामत अल्लाह जे आखिरी नबी जे ज़ाहिर थियण जी आ जेडी मल वर्का बिन नौफल इहे चयो त या हिकड़ी निशानी अल्लाह जे आखिरी नबी जे ज़ाहिर थियण जी आ अम्मा खुदैजतुल कुबरा पुछो छा ॿियूं निशानियूं बि आहिनि चवे थो हा ॿियूं निशानियूं बि आहिनि चवे थी कहिड़ियूं ॿियूं निशानियूं चवे थी हिकड़ी बि इहा निशानी आ जो जेडी मल उहो जवान ईंदो सिज जे आदो रब ककर करे छॾींदो सिज जी उस खां न पवंदी वर्का बिन नौफल जी गाल बुधी अम्मा खुदैजतुल कुबरा साडी दी वई टी गाल कही चवे ते टी गाल इया जेको अल्लाह जो आखिरी नबी दो दुनिया जो मस्त में मस्त जानवर हुंदो पर जे अल्लाह जे आखिरी नबी ते नजर विझंदो पांजो कंधड़ो झुकाए उन महबूब जे कदमन के चुमियूं ॾियण शुरू कंदो केर पियो ॻाल्हियूं ॿुधाए चो वर्का बिन नौफल केर पियो ॿुधाए ॻाल्हायो केर पियो ॿुधाए हुजूर जी उमिरि घणी आ ॻाल्हाईंदा छो त मां ॾिसां तव्हांखे सम्झ में अचे थो मुंहिंजे आका जी उमिरि 25 साल अञा कंहिंखे बि ख़बर नाहे त ही जवान केरा हा हा सुने अलील मुर्तज़ा शेर खुदा अम्मा जे पेट में ऐलान जरूर कया हुया बहरहाल मां तारीख सां अॻिते हलंदो हला राज़न खे राज़ में हुया जेॾी महिल खुदैजतुल कुबरा जे साम्हूं अम्मा आतिका इहा ॻाल्हि कई हाणे खुदैजतुल कुबरा जा ख़ासि माण्हू टे हुया घणा सब खां पहिरीं अम्मा खुदैजतुल कुबरा जी जेका राज़दान
नफीसा जेको अम्मा खुदैजतुल कुबरा जे माल जी मैनेजरी कंदो हो उन जो नालो हुयो मैसरा ऐं जेको सॼी मिल्कियत संभालींदो हो उन जो नालो हुयो खुज़ैमा। नाला याद थी आया वरी दोहराए छो त अॻिते नाला तव्हांखे किसे में कम ईंदा। सलात व सलाम जी पुफी अम्मा आतिका जीअं आई अम्मा खुदैजतुल कुबरा सां ॻाल्हि कई सुबुह ताज़ो वरक़ा बिन नौफल खां ॻाल्हि ॿुधी चुकी हुई। जीअं मुंहिंजे महबूब जो नालो ॿुधई नाले ॿुधण सां अम्मा खुदैजतुल कुबरा जी कैफ़ियत अजीब थी वई। जीअं अजीब कैफ़ियत थी अम्मा आतिका खे चवण लॻी इन पंहिंजे भाइटे खे सुबुह जो सवेल वठी अचिजा मां उनखे ॾिसंदसि मां उन जो इम्तिहान वठंदसि अगरि मुंहिंजे ख़्याल में पूरो लथो त मां शाम ने मोकिलींदसि। अम्मा आतिका निकिरण लॻी अम्मा खुदैजतुल कुबरा परेशान नफीसा पुछण लॻी मालिकिन हज़ारे नौकर तो वटि आया हज़ारे तुंहिंजो सामान खणी विया मगर ही नालो ॿुधण सां अॼु तुंहिंजो अजीब अंदाज़ थी वियो आहे। नफीसा दे निहारे अम्मा खुदैजतुल कुबरा चयो जॾहिं नौकर ईंदा हुया तॾहिं मुंहिंजो अंदाज़ ॿियो हूंदो हुयो। अॼु नौकरनि जी ॻाल्हि न कर अॼु सरदार जो सरदार अचण वारो आहे। खुदा जी मर्ज़ी आहे जंहिंखे जॾहिं पंहिंजे महबूब जो तारुफ कराए नफीसा निहारे पुछण लॻी खुदैजा अञा तो ॾिठो बि कोन्हे ॻाल्हि कई आहे आतिका चई नफीसा तूं नथी सुञाणी इन ॻाल्हि खे नाले वठण सां मुंहिंजे जिस्म जी अजीब कैफ़ियत थी वई आहे ऐं राति जो मुंहिंजो ख्वाब लथो आहे मुंहिंजे अखियुनि जे आलो अचे वियो आहे लॻे थो त इहो उहो ई महबूब आहे जंहिंजे अल्लाह काइनात जोड़े छॾी आहे। अज़ीज़ा ने मानो हेॾा अम्मा आतिका वापस आई आहे मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे फरमाइण लॻी ऐं मुंहिंजा बचड़ा सुबुह जो सवेल तयार थी करे पंहिंजी सीजी तयार थी करे हलणो आहे खुदैजतुल कुबरा तुंहिंजो इम्तिहान वठंदी। ओॾा सॼी राति अम्मा खुदैजतुल कुबरा खे निंड कान आई आहे इन इंतज़ार में त इहो चोॾीअ जो चंड केॾी महिल ईंदो जो मां दर्शन करे पंहिंजे दिलि खे ठारे वेहंदसि। हाय मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अम्मा खुदैजतुल कुबरा इंतज़ार में जीअं सुबुह थियो अम्मा आतिका मुंहिंजे महबूब खे चयो बचड़ा ओ मुंहिंजा मिठड़ा मुंहिंजा सुहिणा अचु त हलूं। मुंहिंजा महबूब मुर्कण लॻा पंहिंजे पुफीअ आतिका सां गॾु अचण लॻा। ओॾा नफीसा खे अम्मा खुदैजतुल कुबरा चयो इन चौक में थी बीहजा जेॾी महिल मां इशारो ॾियां त महिमान खे अचण ॾिजां पर जे हीअं इशारो ॾियां त महिमान खे चइजां मोटी वञे तूं बिना इम्तिहान जे पास थी वए। सच्चा मौजिज़ा तुझा प्यारा महबूब मदीने वाला सच्चा मौजिज़ा तुझा प्यारा महबूब मदीने वाला तुझे कदमनि में हन झुकंदा जिनो इल्स मलाइका सारा तुझे कदमनि में हन झुकंदा जिनो इल्स मलाइका सारा रब उसन सहे पियो जिस्म मथा मां सदको वञा तुझे इस्म मथा मां सदको वञा तुझे इस्म मथा कंदा छाव ककर हुया कारा महबूब मदीने वाला तुझे कदमनि में हुया झुकंदा जिनो इल्स मलाइका सारा। नफीसा हैरत में आ त मुंहिंजी मालिक
मालिकन मुखे छा चवण थी चाहे चौक में बीठिया एदा अम्मा खुदैजतुल कुबरा पंहिंजे जगह में मथा ही जगह ते थी बीठिया ओदा मुंहिंजो महबूब मदीने जो ताजदार पंहिंजे पुफी साइण अम्मा आतिका सां गॾु अची रहियो आहे अञा चौक में कोन पहुता एदा सिज उभरण शुरू कयो एदा अम्मा खुदैजतुल कुबरा हथड़ो खणी नफीसा के इशारो ॾिनो ओ नफीसा इन जवान के चओ तुंहिंजो इम्तिहान थी वियो तूं बिना इम्तिहान जे पास थी वियो आहे छा ॾिठो अम्मा खुदैजतुल कुबरा नफीसा ऐलान कयो ऐलान करे चवे थी ऐ आतिका पंहिंजे बचड़े खे वठी वञ मालिकन हुकुम ॾिनो आहे तुंहिंजो बचड़ो बिना इंटरव्यू जे पास आहे सुबुह जो ॻोठ सामान जा मिलंदा नफीसा ईंदी आहे अचे चवंदी आहे मालिकन आहियां न तुंहिंजी बानी पर तुंहिंजी राज़दान बि आहियां अॼु ॾींहं ताईं कॾहिं बि ईअं कोन थियो आहे अॼु उहो थी रहियो आहे जेको कॾहिं बि कोन थियो आहे अम्मा खुदैजतुल कुबरा जवाब ॾिनो ऐ नफीसा सच थी चवी अॼु उहो कुझु थियो आहे जेको कॾहिं बि कोन थियो आहे इन करे कोन थियो आहे अॼु उहो जवान आयो आहे जहिड़ो जवान ख़ुदा काइनात में अॻ में कॾहिं मोकिलियो ई कोन्हे को नफीसा चवे थी मालिक ॻाल्हि कहिड़ी आहे बुझारत छो थी ॾी चवे थी तरस अञा हिकिड़ी ॻाल्हि पूरी थिए पोइ तोखे ॿुधाईंदसि छो त ॿ शर्त पूरा थी विया मालिकन रस्ते मां छो मोकिली त अम्मा खुदैजतुल कुबरा चयो जंहिं वक़्त में इहो जवान अची रहियो हो सिज उभिरी रहियो हो मां इंतज़ार में बीठी हुयसि जीअं सिज उभिरियो तो ॾिठो न त सिज जे आॾो ककर अची वियो चवे थी हा ककर अची वियो चवे थी बरका बिन नौफल मूंखे ॿुधायो हो त जेको अल्लाह जो आख़िरी नबी दुनिया ते ईंदो जेॾी महिल सिज जे साम्हूं ईंदो त सिज उन जे मथां उस कोन कंदो अल्लाह जे हुकुम सां सिज जे आॾो ककर अचे वेंदो उन महबूब जे मथां छांव ई छांव हूंदी ऐ नफीसा ॿियो शर्त बि पूरो थी वियो आहे अञा बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि रहियल आहे जे उहा पूरी थी वई त पोइ नफीसा यादि रखजां मुंहिंजो इहो ई घोट थींदो या मके जी सॼी दौलत इन पुनल जे नाम ते कुर्बान करे छॾींदसि अल्लाह जे कुदरत ने निहार मुसलमान अम्मा खुदैजतुल कुबरा ॿिए ॾींहं ते ऐलान कयो आहे उन वक़्त में दुनिया जो दस्तूर हुयो जॾहिं बि मके मां काफ़िलो निकिरंदो हुयो काबतुल्लाह शरीफ जे सहन में काफ़िलो बीहंदो हुयो ॿ उठ सभिनी खे माल जा मिलंदा हुया सभु को उठ जी महार पंहिंजे कुल्हे ते रखंदो हुयो अम्मा खुदैजतुल कुबरा मथे बीहंदी हुई इशारो ॾींदी हुई इशारे सां काफ़िलो रवानो थींदो हो सभिनी खे उठ मिली विया मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे बि उठ मिली विया नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अञा ऐलाने नबूवत न थियो आहे ख़ौफ़ कजा मुसलमान उमिरि 25 साल मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी आहे अम्मा खुदैजतुल कुबरा बीठी आहे ॾिसे थी सभिनी काफ़िले वारनि जे पुठीअ ते उठनि जूं महारूं मगर उहो महबूब सुहिणो उन जे पुठीअ ते त महार कान्हे पर ॿई उठ उन सुहिणे जे कदमनि खे ईअं पिया चुमनि जीअं बचड़े खे पंहिंजी माउ पई चुमियो ॾींदी आहे नफीसा खे जी ॻाल्हि पूरी थी वई ॻाल्हि पूरी थी वई मूंखे पंहिंजे ख्वाब जो ताबीर मिली वियो लठ जो इशारो ॾिने काफ़िले खे रवानो कयो हाणे काफ़िलो मके पाक मां निकितो आहे मैसरा खे हुकुम थियो ऐं मैसरा मोटी अचो मैसरा मोटी आयो काफ़िले खे हुकुम थियो अॻिले चौक में हली काफ़िलो बीहे काफ़िलो अॻिले चौक में बीठो आहे मैसरा मोटी आयो आहे मैसरा जे निहारे चवे थी ऐं मैसरा सदाईं मुंहिंजे काफ़िलनि सां गॾु वेंदो आहे लेकिन अॼु काफ़िलो हमेशह वारो न आहे जेकी
गालियों मां चवा उन्हनि ते तवज्जह कजा हे पेन भी खण हे पनो भी खण अज जे लफ्ज़न में हे पेन ऐं पनो खण जंहिंजो नालो सुनो मोहम्मद बिन अब्दुल्लाह जिते जिते नई गाल कंदो वञे लिखण तुंहिंजो कम हिकिड़ी गाल जे एवज़ 100 दिरहम दीनार इनाम ॾियण मुंहिंजो कम मैसरा हैरत में अची वियो काफिलनि सां सदाई वेंदो मगर इहे कोन थींदो अम्मा खुदैजतुल कुबरा ओ जेको यमन जे कपड़े जो जोरो सिबियल हुयो ओ यमन जो जोरो भी घुराए वरतो ओ ताज जेको उन वक्त में सिबरायो हुयो ओ ताज भी घुराए करे उन वक्त में अम्मा खुदैजतुल कुबरा जी हिकड़ी लाची हुई उन जी अहिड़ी तरबियत थियल हुई ॿियो केर भी उन ते वेहंदो उन जो काटो भञी छॾींदी हुई जॾहिं अम्मा खुदैजतुल कुबरा वेहंदी हुई सुकून सां हलंदी हुई अम्मा खुदैजतुल कुबरा मैसरा के फरमायो ऐ मैसरा काफिलो बीठो हा मालिकन काफिलो बीठो वञी काफिले में ऐलान कर त जेको मोहम्मद बिन अब्दुल्लाह ओ निकिरी ॿाहिरि अचे जीअं उहो जवान अचे ही वॻो बि उनखे पाराइजा ही ताज भी उनखे ढकराइजा ऐलान कजा त हिन काफिले जो अॼु सरदार मोहम्मद बिन अब्दुल्लाह आहे अल्लाह जी मर्ज़ी आहे दोस्त जॾहिं जेको पंहिंजे महबूब जूं तारीफ़ूं कराए 25 साल मुझे मुस्तफा करीम जी ज़ाहिरी हयात तय्यबा है अज़ीज़ाने मन जेडी मल अम्मा खुदैजतुल कुबरा मैसरा के सामान ॾिनो मैसरा हैरत में सामान खयो नफीसा मुर्की रही खुज़ैमा मुर्की रहियो अॼु मालिकन के छा थी वियो अम्मा खुदैजतुल कुबरा फरमायो मैसरा हे मुंहिंजी डाची बि काहे वञ जेडी मल उहो नौजवान इहो वेस पाए करे इहो ताज मथे ते पाए करे तैयार थी अचे इन मुंहिंजे डाचीअ ते सवार कजा अॻुवाणी करे काफ़िले खे वठी वञिजा मैसरा छिरकी वियो हिकिड़े पासे शादीअ जो जोरो हिकिड़े पासे सरदारीअ जो ताज हिकिड़े पासे वरी मौत जो पैगाम निहारे चवे थो मालिका हे मामिलो छावे खुदैजतुल कुबरा फरमायो मां तोखे छॾियो हो त सवाल न कजा जीअं चवंदी वञा ईअं ई तूं कंदो वञिजा हिक हिक ॻाल्हि जो 100 दिरहम दीनार तोखे मिलंदा मैसरा डाची काहे आयो वॻो खणी आयो ताज खणी आयो जीअं उन चौक में पहुतो ऐलान थो करे त मोहम्मद बिन अब्दुल्लाह कहिड़ो त मुंहिंजे मुस्तफा मुर्की निहारियो मुझे मदीने जे मीर मुर्की निहारियो ओडा मुझे हबीब मुर्कन शुरू कयो ओडा अबू जहल काफिले में मौजूद हुयो उन वरी कुरकण शुरू कयो मुझे सुनी नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के जॾहिं मैसरा सद कयो ओ बादशाही जोरो पहरायो ओ ताज मथे ते ढकायो अबू जहल दाहू करे चयो मैसरा ओ मैसरा सजे काफिले के बर्बाद तो करी इहो त मुंहिंजो करीबी रिश्तेदार सोने अब्दुल्लाह जो बचड़ो अब्दुल मुतल्लब जो पोटो मुझे खानदान जो इन बार के कहिड़ी खबर काफिला कीअं काइबान मैसरा निहारे चयो अबू जहल ज़ुबान बंद कर त काकड़े खान कढी छॾे हे मुंहिंजो फैसलो नागे हे मुंहिंजे मालिक खुदैजतुल कुबरा जो फैसलो जंहिं वक्त में अबू जहल फैसलो ॿुधो अम्मा खुदैजतुल कुबरा जो ख़ामोश थी वियो एॾा मुंहिंजा मदीने जा मीर उहो सुहिणो लिबास पाए मथे ते ताज पाए जेॾी महिल काफ़िले में आया मैसरा उहा डाची काहे आयो जीअं डाची करीब आई अबू जहल दाह कई मुंहिंजे महबूब मुस्तफा ने निहारे ओ नौजवान ओ
बचड़ा इन दाची ते अज ॾींहं ताईं जेको बि वेहंदो आहे इहा दाची उनखे मारे खाक करे छॾींदी आहे। इन दाचीअ ते न वेहिजां मुंहिंजे मुस्तफ़ा करीम निहारे अबू जहल ने फरमायो अज ॾींहं ताईं इन दाचीअ ते वेहण वारे दाचीअ ते वेहण वारे मौत जो मुंहुं ॾिठो आहे। अज तोखे ख़बर पवंदी त हिन दाचीअ ते वेहण वारो हिन दाचीअ ते वेहण वारो अल्लाह जो केॾो न महबूब आहे ऐं अॼु मौत उन्हनि खे ईंदो जेके हिन महबूब जे हक़ीक़त खां बेख़बर हूंदा। मैसरा दाची काहे आयो मुझो मदीने जो मीर जीअं साम्हूं आयो दाची आवाज़ करे हुजूर जे कदमनि ते किरी पई चौ तोड़े हुया हैवान ओ दिनो पुठी कॾहिं कान तोड़े हुया हैवान ओ दिनो पुठी कॾहिं कान वण पटी जी ईंदा जे निहारे हलंदो वण पटी जी ईंदा जे निहारे हलंदो जितां जितां सरकार विखू वारे हलंदो जितां जितां सरकार विखू वारे हलंदो ॼणो खतूरीअ जाके बणाहारे हलंदो। मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो मुझो हुजूर उन दाचीअ जे मथां सवार थियो आहे। सॼे शाम जे वञण वारे काफ़िले में थरथलो मची वियो आहे। अबू जहल जा पुराणा ॼाण सुञाण वारा हुया। अबू जहल सभिनी खे समझायो अॼु बर्बाद थी वियासीं। नौजवान काफ़िले जो सरदार बनायो वियो आहे उनखे रस्तनि जी कहिड़ी ख़बर। अबू जहल चवे हिन जवान खे कहिड़ी ख़बर मुंहिंजो मुस्तफ़ा निहारे चवण लॻो ऐं अबू जहल तोखे कहिड़ी ख़बर जे जवान खे 25 सालनि जो जवान ॾिसी रहियो आहे। हीअ काइनात सॼी रब उन जे करे ई त वजूद में आंदी आहे। अज़ीज़ान मन काफ़िलो शुरू थियो जीअं जो काफ़िलो हलियो हाणे गौर कजो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे मके मां घणा उठ मिलिया विसरी तोखे त यादि आहे बार बार ॿुधी दे तकरी तव्हां ॿियनि खे छा थी वियो ॻाल्हि सम्झ में नथी अचे सम्झ में त मां वरी ॿियो ॻोल्हियो वारो तरीक़ो अख़्तियार कयो बस मजबूर कयो त इहो किसो बाबा जी पसंदि हुयो खणी ॿुधाइजो ॻाल्हि सम्झ में अचे थी। हुज़ूर खे घणा उठ मिलिया यादि अथव पुछां कुझु यादि त करायो न महबूबनि खे जेके उठ मिलिया हुया नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं सरदारी मिली दाची हुजूर खे सरदारीअ वारी मिली उन ॿिन्ही उठनि खे कतार जे आख़िर में लॻायो वियो। काथे लॻायो वियो कतार जे हर मालिक पंहिंजे उठ ते वेही ॿिए उठ जी महार कढ पियो खणे पर मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा काफ़िले जो सरदार बनियो आहे। उन सरदारीअ जे करे हुजूर अॻियां मुंहिंजे हुजूर जा ॿई उठ पोयां पोयां लॻाया विया। जीअं कुझु काफ़िलो अॻिते हलियो उहे ॿई उठ पोयां वेही रहिया। छा थियो ॿई उठ पोयां वेही रहिया। अबू जहल दाह के ओ मैसरा अॻे तोखे चयो हुयुमि त हिन नौजवान मां चङाईअ जी उम्मीद कान्हे। मैसरा जवाब ॾिनो ओ पलीत ज़ुबान बंदि कर हे मुंहिंजो फ़ैसिलो नाहे हे मालिकनि जो फ़ैसिलो आहे। मैसरा डोड़ंदो आयो अचे अर्ज़ थो करे ओ मुंहिंजा सुहिणा उन वक़्तु नालो वरितो पर तूं असां ग़ुलाम आहियो अदब सां नालो चवंदासीं। अचे मैसरा चयो ऐं अल्लाह जा महबूब ॿ उठ पोइते वेही रहिया आहिनि। काफ़िले जो दस्तूर आहे जॾहिं को उठ वेही रहंदो आहे उनखे बदशुगूनी सॼो वेंदो आहे पोइ उन उठ खे ज़बह कयो वेंदो आहे गोश्त माण्हुनि में विरहायो वेंदो आहे।
वन जो सामान माण्हुनि खे ॾिनो वेंदो आहे त अचण वारी मुसीबत टरी वञे। अॼु त ॿ उठ वेही रहिया आहिनि, मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो मैसरा परे थी त मां उन उठनि खां पुछां त उन्हनि जे वेहण जो मतिलबु छा आहे। मैसरा हैरत में अॼु ॾींहं ताईं ईअं त कोन थियो आहे जेको काफ़िले जो सरदार उठनि सां ॻाल्हाईंदो हुजे। हैरत में चुपड़ी करे बीठो, मुंहिंजा हुज़ूर आया, उठ ॿई वेठा आहिनि। जीअं मुंहिंजे आका खे ईंदो ॾिठो, ॿिन्ही उठनि उथी करे पंहिंजी मोहर मुंहिंजे महबूब जे कदमनि ते रखी करे अजीब अजीब आवाज़ कया। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम उन्हनि जे मथां शफ़क़त जो हथड़ो घुमाए मैसरा खे फरमायो मैसरा ए ॿई उठ तव्हां पिया ॾियनि त सोना मके मां असांजो मालिक तूं हुए, हाणे असांखे बेमालिक करे छॾियो वियो आहे। असांखे पंहिंजे पोयां लॻा त जीअं उतां खां दीदार कंदा पिया चऊं महबूब हितां बि ईअं दीदार कंदा हलूं। मैसरा देर कान में कापी कढी, कापीअ ते लिखी चवे थो मालिकन 100 दिरहम तयार कजम। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात जीअं उन ॿिन्ही उठनि खे पोयां लॻायो, पूरे काफ़िले में थरथलो मची वियो। हे काफ़िलो अॼु छा थी रहियो आहे, काफ़िले में मामिलो छा आहे। अबू जहल अबू लहब तमामु काफ़िले वारनि खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे अकुल जे प्यार में फासाए चयो। हलंदे काफ़िले खे न्यापो ॾींदा विया, हिकिड़े जो ॿिए ताईं, ॿिए जो टे ताईं, पंहिंजे पाणीअ जे खलनि खे सोराख़ कयो। आस्ते आस्ते पाणी वहाईंदा वञो, पाणी खुटी वेंदो, अॻियां का मंज़िल ई कान्हे का। पाणीअ जे लाइ जानवर दाहूं कंदा। ॾिसूं त मैसरा हिन काफ़िले खे कीअं थो शाम ताईं पहुचाए। अबू जहल खे इहा ख़बर कान हुई अॼु काफ़िले सां गॾु जेको जवान हली रहियो आहे इहो काफ़िले जो रुॻी सरदार नाहे, पर इन महबूब खे अल्लाह तमामु नबियनि जो बि सरदार बनाए छॾियो आहे। अबू जहल त बेख़बर आहे, पर मुंहिंजो ख़ुदा ख़बरवार आहे। अबू जहल जे चवण ते माण्हुनि सभिनी पंहिंजे खलनि में सोराख़ करे छॾिया। पाणी वहण लॻो, अञा थोरो पाणी बचो। मैसरा खे दाह करे अबू जहल चयो ऐ मैसरा पाणी ख़त्म थी वियो, चओ पंहिंजे सरदार खे हाणे पाणीअ जो इंतज़ाम करे। मैसरा निहारे चयो पलीता तुंहिंजे इरादनि खे मां ॼाणा थो, सिधो मुंहिंजे हुज़ूर जे आॾो आयो। अचे अर्ज़ो करे मुंहिंजा सोना महबूब पाणी काफ़िले जो खुटी वियो आहे। मुंहिंजे हुज़ूर पुछो ॾे ख़बर मैसरा को खूह आहे? जवाब थो ॾे सोना हिन इलाइक़े में पाणीअ जो तसवुर बि मौजूद न आहे। मुंहिंजे हुज़ूर फरमायो फिक्र न कर। मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो फिक्र न कर मैसरा। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे उन दाचीअ तां लही करे कदम खणण शुरू कया। हिकिड़ो, ॿियो, टियों, चोथों, पंजों, छहों, सतों कदम हुज़ूर रखी करे उन ते थोरो जो पंहिंजे ईड़ीअ जो निशान ॾिनो। अल्लाह जे हुकुम सां मिठे पाणीअ जो चश्मो फुहारा ॾेई वहण शुरू थी वियो आहे। ख़ुदा करे हीअ ॻाल्हि ॿुधो, ख़ुदा करे तव्हां मां को मके वञे, मदीने वञे, पोइ इन शाम जे रस्ते सां वञे, अॼु बि उहो निशान, अॼु बि उहो पाणीअ जो फुहारो, अॼु बि उहो पाणीअ जो चश्मो मुंहिंजे महबूब मदीने जे नाले सां मशहूर मौजूद आहे। ख़ुदा करे त थोरो दुनिया खे घुमो, दुनिया खे ॾिसो त कुझु अखियुनि सां ॾिसी अचो। सॼी ज़िंदगी रुॻी मौलवियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधी हलिया हो, इहो बि ईमान आहे, पर ख़ुदा करे छा ॾिसी बचो। अज़ीज़ाने मन मुंहिंजे सुहिणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो, अगर को सवाल सुभाणे करे त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पेर मुबारक मां चश्मो पाणीअ जो कीअं उनखे जवाब ॾिजां त सुहिणे हज़रत
इस्माइल जे पेरन मां चश्मो पाणी जो कीअं निकतो हुयो जेकॾहिं सुणे ज़बीहुल्लाह जे पेरन लगण सां अल्लाह आपे ज़मज़म जारी करण ते क़ादिर आहे खलीलुल्लाह नाहे कलीमुल्लाह नाहे रूहुल्लाह नाहे तुंहिंजो मुंहिंजो आका त महबूब मुहम्मद रसूलुल्लाह आहे उन मुझे सुने करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे कदमन लगण सां अल्लाह जे ज़ात व बरकात पाणी जो चश्मो जारी करे छडियो ओ पाणी जो चश्मो अज भी मौजूद आ अल्लाह जी ज़ात शलतो असा के पहुंचण जी तौफीक अता फरमाए सलात सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका हबीब अल्लाह हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो किस्सो वॾो आहे दोस्त हनमो जा मसूद अहमद मक़सूद अहमद उन्हनि जो किस्सो असांखे पूरो ॿुधायो जे सम्झ में अचेव थो त मां किस्सो अॻिते खणी हलां जे नथो अचेव त मां इतां ई पोइ ते मोटी महबूबनि जा ॿिया मुजिज़ा बयान कयां तकलीफ़ ॿियो रुख रखां ॻाल्हाए वठो सभई जवाब ॾियो ॻाल्हाए वठो